आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे शहर ड्रखण जी ख़बर शामिल कयूं था। ड्रखण में कमारिया बिरादरी ऐं थईम बिरादरी जे धुरियुनि में मोटरसाइकिल भॼाइण तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ड्रखण बस स्टॉप ते शब्बीर थईम ऐं वकार कमारियो में झेड़ो थी पियो आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते वकार कमारियो चयो त मां गड़ियासीन खां पगार वठी वापसि अची रहियो हुयुसि त ड्रखण बस स्टॉप ते थईम बिरादरी जे ॾंडा बरदार माण्हुनि हमिलो करे ज़ख़्मी कयो आहे। जॾहिं त शब्बीर थईम ॿुधायो त मां गड़ियासीन खां ड्रखण अची रहियो हुयुसि त रस्ते में मोटरसाइकिल सवार बार मोटरसाइकिल क्रॉस करे रहियो हुयो, जंहिंखे असां फोरू सम्झी ड्रखण में पंहिंजे बिरादरीअ खे फ़ोन कयो, रोके वरितो ऐं झेड़ो थी पियो। होॾां ड्रखण पुलिस पहुची धुरियुनि खे थाणे ते आंदो ऐं ज़ख़्मी खे लेटर ॾेई इस्पताल मुंतक़िल कयो ऐं पुलिस फ़ौरन कार्रवाई करे थईम बिरादरी जे 2 माण्हुनि खे बि बर वक़्तु गिरफ़्तार करे वरितो। होॾां आख़िरी इतलाउनि ते मालूम थियो आहे त थईम बिरादरी जे माण्हुनि मासूम ॿार ऐं नियाणियूं मेड़ वठी अज़हर ख़ान कमारियो वटि पहुची माफ़ी वरिती, जंहिंखां पोइ धुरियूं ठाह राज़ी थी वियूं आहिनि। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च